तहरीक इंसाफ ही सिंध में पीपी मुखालिफ सियासी इत्तेहाद पारां पीपल्स पार्टी के टफ टाइम ॾियण ऐं सिंध में वॾी सियासी तब्दीली लाइ सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जीडीए जे अहम अॻवाननि ऐं पीटीआई जी आला क़यादत खे जुमे ते तलब करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त जीडीए में शामिल सियासी अॻवाननि खे तहरीक इंसाफ में शामिल करण जो मिशन तेज़ कयो वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां जुमे ॾींहुं जीडीए अॻवान शहरयार महर, अली गौहर महर ऐं मुर्तज़ा जतोई जूं मुलाक़ातूं शेड्यूल में आहिनि। ज़रियनि मूजिब तहरीक इंसाफ तरफ़ां पीपी खे टफ टाइम ॾियण लाइ जीडीए ऐं पीपी मुखालिफ सियासी ग्रुप खे तहरीक इंसाफ में शामिल करण लाइ बाज़ाब्ता दावतनामा ॾिना विया आहिनि। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त जीडीए अॻवान शहरयार महर, अली गौहर महर ऐं मुर्तज़ा जतोई वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात में तहरीक इंसाफ में शामिल थियण जो ऐलान करे सघनि था। होॾां वज़ीर आज़म इमरान ख़ान सां सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम मुलाक़ात कई। मुलाक़ात में हुन वज़ीर आज़म खे थर में थर कोल कंपनी जे मुलाज़िम जे मारिजण वारे मामले जी आगाही ॾिनी। वज़ीर आज़म अरबाब रहीम के वाक़े जी आईजी सिंध खां जांच कराइण जी ख़ातिरी कराई। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अरबाब ग़ुलाम रहीम सिंध जे इशूज़ ते ब्रीफिंग ॾिनी। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल, हलीम आदिल शेख ऐं तहरीक इंसाफ सिंध जे अहम अॻवाननि खे इस्लामाबाद तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब ईंदड़ हफ़्ते थींदड़ इजलास में सिंध जे अंदरि पार्टी स्ट्रक्चर ऐं आला उहिदनि ते तब्दीली जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे।